बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों दोस्तों, जी तो तव्हांखे ख़बर हूंदी त अॼुकल्ह जेको आहे सो सोशल मीडिया ते या टेलीविज़न ते ॿियो अख़बारुनि में सभिनी में जेको आहे सो ही ढगियुनि जे बारे में बीमारी हले पई, जंहिंखे लैम्पी स्किन वायरस चवनि था या सिंधी में खणी था चऊं माता। त हीउ मुंहिंजो गाबो आहे, हिन खे 10-15 ॾींहं खां वठी हिन बीमारी में वरितलु आहे। अच्छा, हिन खे छा थियो? हिन जी सॼी जेका बॉडी आहे पूरी हीअ हिन खे ॻोढ़ा निकिता। ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था हिन पोइ हिसे खां ॿिए हंधा या अखियुनि वटां त ॻोढ़नि निकिरण खां पोइ उहे ॻोढ़ा सभु हिन फाटण खां पोइ हर हिकु ॻोढ़े में हिन खे जेको आहे सो कीड़ा पइजी विया आहिनि। ऐं उनजे असां हिन कीड़नि जो इलाजु कयूं पिया, छो जो हीअ तव्हां अखि में हिन खे कीड़ा पइजी विया आहिनि, हिन जे बॉडी में, हिन वात में, हीअ वाछियुनि में जेकर तव्हांखे ॾेखारियूं त सॼी हिन सां अहिड़ी हालत आहे, हीअ खाई कोन पियो सघे। हिनखे हू त अंग्रेज़ी में चवनि था लैम्पी स्किन वायरस, पर आउं चवां थो जेका माता बीमारी थींदी आहे न उहा ई आहे। ऐं हीउ मुंहिंजो गाबो एॾो त माना हिकिड़ो सुहिणो ऐं ख़ूबसूरत गाबो, जंहिंजी शकिल जेको आहे हफ़्ते जे अंदरि अंदरि हुन बिगेड़े छॾिया बीमारीअ। ऐं डॉक्टरनि सां बि राब्ते में आहे, चवनि था त हिन खे जेको आहे सो परे कयो तव्हां हिन खां, पंहिंजो ॿियनि ढोरनि खां। अलाए हेॾां अचे, हिन खे ॾेखार त हिन जो ॾिस न, हिन जे हेठी पासे खां वात वटां कहिड़ी पोज़ीशन थी आहे। त हीउ सॼो जेको आहे न, हिन खे हेठां खां ॾिसी हीउ सॼो वात माना हिते कीड़ा अथसि। हिन खे यानी चौधारी अंदरि हेॾां होॾां पर हालत लॻी पई आहे अखियुनि वटां। ऐं हिन खे कीड़े मार दवाऊं, ॿियूं सुयूं, इंजेक्शन वग़ैरह हयूं अथऊं, पर हीअ खीर बि कोन थो पिए। अच्छा, हीअ विचड़ंदड़ बीमारी आहे ऐं डॉक्टर चवनि था त हीअ जेका आहे सा ॿियनि ढोरनि खां परे कयो। उन करे हाणे जे हीअ ढगी हिन जी माउ आहे, हिन तव्हां ॾिसी सघो था हिन पासे खां ॾेखारियो त उन में ॻोढ़ा थी विया आहिनि। छो हिनखे इहो खीरु पीतो आहे न, त पोइ हिन खां पोइ हिनखे बि ॻोढ़ा शुरू थियण थी विया आहिनि। उहो वटां जेके हिन ते बिल्कुलु थण जे भर में तव्हां ॾेखार कैमरा में असां, हिन खे ॻोढ़ो शुरू थी वियो आहे, हिकिड़ो ई थियो आहे, ॿियो वरियां थियो आहे। त इहा विचड़ंदड़ बीमारी आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कजे थी जिन वटि गाओ माल आहे त उहे पंहिंजे माल जी हिफ़ाज़त कनि ऐं हिन जी वैक्सीन वग़ैरह जेका थिए पई ॿुधाइनि पिया सोशल मीडिया ते या टेलीविज़न में, त उहो हणणु घुरिजे। जिन हीअ बीमारी जेका आहे सिंधी में असां हिकिड़ी माता चऊं, अहिड़े क़िस्म जी बीमारी आहे ऐं विचड़ंदड़ बीमारी आहे ऐं तमामु तेज़ी सां जेको आहे सो फैलिजे थी। अच्छा, हुन गाबे जंहिंखे इहा बीमारी आहे त उन जे वात मां झग सॼो ॾींहुं निकिरे पियो आहे। झग जंहिं बि ढोर खे जानवर खे लॻे थी, उन में बि अहिड़ी बीमारी थी वञे पई। उन करे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेके माल सां वास्तो रखंदा भाॻिया, त उहे पंहिंजे जानवरनि जी ऐं माल जी हिफ़ाज़त कनि त बहितरु थींदो।